ओम नमः शिवाय। ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। महिरबानी करे गौर ॾेई ॿुधिजो। जाति, गुण, क्रिया ऐं संबंध इहे चार ई ॻाल्हियूं संसार में हलनि थियूं, पर दिव्य पुरुष उन्हनि खां अलॻि आहिनि। जाति जो मतिलबु आहे त ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या शूद्र उहे इंसाननि में आहिनि, पर न परमात्मा में। गुणनि जो मतिलबु आहे जुदा जुदा स्वभावनि मूजिबि गुण, अवगुण, हलत चलत, शकल, शोभ्य उहे बि परमात्मा में न आहिनि। हू निर्गुण निराकार आहे, छो त गुणनि खे हद आहे। जंहिंमें का क्वालिटी हूंदी आहे या गुण हूंदो या का खूबी हूंदी आहे, उहा खूबी कंहिं हद ताईं हूंदी आहे, पर जिते भॻवानु अची वञे उते हद छा आहे। पर हू बेहद उपार आहे। क्रिया जो मतिलबु आहे कर्म करणु, ॾियणु वठणु, खाइणु पीअणु ऐं व्यवहार करणु। इहे सभु शरीर ऐं जीव जा कर्म आहिनि। ब्रह्म में कुझु बि न आहे। हू अकर्ता, अभोक्ता आहे, न को कंदो न को भोॻींदो आहे। संबंध बि शरीरनि जो आहे, त ही पुत्र आहे, ही ज़ाल आहे, ही भाउ आहे या ॿियो को मित्र आहे, दुश्मन आहे, दोस्त आहे। इहो बि आत्मा या परमात्मा में कॾहिं बि न आहे। इहे चारि शयूं जेके जाति, गुण, क्रिया, संबंध, इहे चारि संसार जा चार ॻाल्हियूं आहिनि। संसार पूरो उन्हनि में ई आहे। अहिड़ी परमात्मा खे प्राप्त करणु मनुष्य जो परम कर्तव्य आहे ऐं उन लाइ अभ्यास, योग घुर्जे, यानी नित नेम सां उन तरफ़ हलंदो रहिजे। इहो ख़्यालु न कजे त मूं हेतिरो कयो पर मिलियो त कुझु बि कोन अथमि। कॾहिं कॾहिं इंसान को कमु कंदे चवंदो आहे त मूं हेतिरा साल एतिरो टाइम हिनखे ॾिनो ऐं थियो कुझु कोन। बसि हिकिड़ी ॻाल्हि यादि रखो, दुनिया में का बि शइ व्यर्थ कोन आहे। त भॻवानु पर अगरि टाइम ॾियो त उन को न को फल ज़रूरु अव्हांखे मिलंदो। असांजे अंतकरण में अनेक जन्मनि जा संबंधी ऐं संस्कार पिया आहिनि, जिन जो को पतो या हिसाब कोन आहे। ख़बर न आहे त रंड करे विघन पवनि था। ॾिस, पाण जा हज़ार जन्म थी चुका आहिनि, ख़बर कोन्हे पाणखे। हाणे ख़बर कोन्हे पंहिंजो कहिड़ो कमु, पंहिंजो अहिड़ो कहिड़ो कर्म आहे जेको पाण पुठियां करे विया आहियूं। हींअर पंहिंजे कमनि में रंड पियो हुजे, विघन पियो पवे ऐं फल नथो ॾिसण में अचे। इन करे हिन वाट ते हलंदे हलिजे। घबराइण जी का बि ज़रूरत कान आहे। शुभ कर्मनि जो फल रंचिक मात्र बि अजायो नथो वञे। इहो भॻवानु साफ़ साफ़ अॻ में ॿुधाए आयो आहे। अभ्यास में लॻो रहिबो त ज़रूरु कंहिं वक़्तु मंज़िल मक़सूद ते वञी पहुचबो। जेको ॾुखियो या वॾो रस्तो ॾिसे डिॼी वेही रहंदो आहे, सो कदाचित मंज़िल ते न पहुचंदो। हींअर दुनिया छा पई करे, हर को शॉर्टकट जे पुठियां पियो हले। जेको इंसानु शॉर्टकट या आसान रस्तो अपनाईंदो आहे, उन खे मंज़िल मिलंदी आहे, पर कूड़ी मंज़िल, टेम्परेरी, वधीक टाइम न लाइ। मंज़िल जो मज़ो तव्हांखे तॾहिं ॾींदी जॾहिं अव्हांजे इन जो पुठियां अव्हांजो अभ्यास हूंदो, वक़्तु हूंदो, टाइम हूंदो, अव्हांजी महिनत हूंदी। जेकी शइ अव्हांखे आराम सां मिली वञे, उन जो मज़ो कहिड़ो, वापसि वधीक इच्छा जॻंदी। ब्रह्म श्रोत्री ऐं ब्रह्मनिष्ठी गुरु वटां प्राप्त थियल मंत्र जो अभ्यास करे अवश्य आत्मतित खे प्राप्त करे सघिजे थो। जेको तव्हांजो गुरु तव्हांखे मंत्र ॾिनो आहे, उन जो अभ्यास करे हर इंसान हिन जीवन में भॻवान खे प्राप्त करे सघे थो। चओ जय सियाराम। अगरि ही कथा तव्हांखे वणी त हिन कथा खे पंहिंजनि सां गॾु शेयर कजो। चओ जय सियाराम।